अस्सलाम वालेकुम संगत केड़ा हालन। उम्मीद तो क्या तव्हां सब खैरियत सां हूंदा है। अवां ॾिसी रहिया हो मुंहिंजो यूट्यूब चैनल ग़ुलाम रसूल पया। दोस्तो ॿियो ॿुधायो तव्हां ॾे मौसम जी छा पोजीशन आहे। असां वटि हिन टाइम ॾहरकी में रिमझिम बारिश जेकी आहे उहा रहमत वारी जारी आहे। ॾिसी सघो था इन बारिश में जेको आहे पुसूं पिया, भेजूं पिया, इंजॉय कयूं पिया। ऐं तव्हां दोस्त बि ॿुधायो त तव्हांजे शहर में इलाइक़नि में या जिते ॿारियाड़ी में रहो था उते मौसम जी सूरत हाल छा आहे ऐं उते बरसाति आहे या ईअं झुड़ियली मौसम आहे या हवा हले थी तव्हां वटि। असां वटि त जेकी आहे तक़रीबन 4-5 ॾींहंनि खां पोइ जेकी आहे उहा हिन टाइम हल्की हल्की बारिश जेकी आहे उहा हले पई। ॾिसो पिया हीअ कैमरा ते बि जेको आहे जी पोइ थोरी आहे उहा लॻी वई। सो माशाअल्लाह असां ॾिसी सघो था तव्हां बिल्कुलु जेको आहे उहो भिॼी विया आहियूं बारिश में। ऐं तव्हां पाण ॾे ॿुधायो तव्हां ॾे कीअं पोजीशन आहे, मौसम जी छा सूरत हाल आहे ऐं कीअं तव्हांजी तबियत आहे। असां वटि त हाणे ठंड में याने सर्दी में इज़ाफ़ो थिए पियो। तव्हां पंहिंजो ॿुधायो त तव्हां वटि मौसम कीअं आहे, गर्मी आहे या सर्दी आहे ऐं हिन मौसम में तव्हां छा करो पिया। सो इहो कमेंट्स में जेको आहे दोस्त रहनुमाई कंदा। सो ॾिसी सघो था ही नंढड़ा नंढड़ा ॿार बि जेका आहिनि हिते इन में भेजनि पिया। असां बि जेको आहे हिन में ख़ूब इंजॉय कयूं पिया। रिमझिम हल्की बारिश जेकी आहे उहा रहमत वारी वसे पई बिल्कुलु एतिरी हल्की हले थी जो मुंहिंजा सारा कपिड़ा जेका आहिनि उहे हिन टाइम बिल्कुलु पुसी चुका आहिनि। ऐं गिटियनि में बि तव्हांखे ॾेखारियां उहो बि जेको आहे पाणी हिन टाइम भिजी चुको आहे। रवां धवां अॻिते ॾिसी सघो था ही नंढड़ा नंढड़ा ॿार बि हिनखे ख़ूब इंजॉय कनि पिया ऐं असां पाण त हूअं ई इंजॉय कयूं पिया। ॾिसी सघो था ही असां वटि ॾेरकी में हिन टाइम जेकी आहे उहा रहमत वारी रिमझिम बारिश हले पई। सो मौसम तमामु जेकी आहे उहा ख़ुशगवार थी वई आहे ऐं थधी मौसम आहे उहा तव्हां बि दोस्त ॿुधाईंदा त हिन टाइम सर्दी हिन मौसम में तव्हां पंहिंजो वक़्तु जेको आहे उहो कीअं गुज़ारो पिया, छा कयो पिया, या तव्हां वटि गर्मी आहे या बारिश थी आहे या नाहे थी। सो मां सोचियो त काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे मां यूट्यूब जे लाइ वीडियो कोन बणाए सघियुमि मसरूफ़ियत जे करे। सो अॼु मौसम ऐं माहौल जी निस्बत सां वीडियो जेकी आहे उहा तमामु बहितरीनु ठाहे पई। उन जे लाइ मां चयो या दोस्तनि सां ठाहे करे शेयर कयूं। त उमेद थो कयां तव्हां सभु दोस्त बि ख़ैरियत सां हूंदा। ऐं जंहिं बि दोस्त अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल खे हिन टाइम ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी जो बटण दॿाए आल खे क्लिक कयो ऐं जीअं मुंहिंजी हर ईंदड़ वीडियो जेकी आहे उहा अव्हां ताईं जेको आहे सभ खां पहिरें पहुचे। हीअ तव्हांखे नज़ारा ॾेखारूं पिया, हीअ तव्हांखे नज़ारा ॾेखारूं पिया असां ॾहरकी जा जिते बारिश खां पोइ जेको आहे असां पाण खे पूरो पुसाए छॾियो। तमामु मज़ो अचे पियो बारिश में पुसण जो बि तमामु मज़ो अचे पियो बिल्कुलु। जेको आहे हाणे बारिश जी जेकी आहे उहा स्पीड जेकी आहे उहा ज़्यादा थी वई आहे। ॾिसी सघो था पाणी बि जेको आहे जेकी ख़ाली जॻहियूं पियल आहिनि उन्हनि में जमा थियणु शुरू थी वियो आहे। अमूमन ईअं ई थींदो आहे जंहिं टाइम बरसाति जी जेकी आहे स्पीड उहा ज़्यादा थींदी आहे त पोइ जेका आहिनि उहे जेका जाइनि जे अॻियां जेका ॿिया ख़ाली जॻह हूंदी आहे उनमें जेको आहे पाणी बीहणु शुरू थिए त सम्झो की बारिश जी जेकी आहे उहा स्पीड जेकी आहे उहा तेज़ थी वई आहे। तव्हां हीअ ॾिसी सघो था बारिश हिन टाइम जेको आहे बिल्कुलु ज़ोर वठी चुकी आहे। हाणे पहिरें पहिरें त हल्की हल्की हले पई। सो हाणे थोरी बि जेकी आहे उहा थोरी वॾी थी वई आहे ऐं स्पीड में बि जेको आहे इज़ाफ़ो थी वियो आहे। हीअ ख़ूबसूरत मंज़र जेका आहिनि तव्हांखे ॾेखारूं पिया। ऐं तव्हां दोस्त बि पंहिंजे इलाइक़े में तव्हांजे में छा मौसम कहिड़ी आहे, गर्मी आहे, बारिश हले थी या ख़ाली तूफ़ान हले थो, सभु दोस्त जेका आहिनि उहे कमेंट्स ज़रिए असां सां रहनुमाई बि कंदा ऐं असांजे वीडियो खे वधि खां वधि लाइक कंदा। वॾी महिरबानी।